अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, जीअं त पाण कल्ह बि इन मामले ते प्रोग्राम कयो हुयोसीं ऐं अॼु बि साॻियो ई इशू ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त अमेरिका हिन वक़्तु पूरी दुनिया जूं नज़रूं जेके आहिनि उहे अमेरिका जी चूंडुनि में आहिनि ऐं हीउ जेको कॉम्पिटिशन आहे ज़ाहिर इहो तमामु घणो टफ आहे, जंहिंमें रिपब्लिकन पारां डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक पारां कमला हैरिस जेके उम्मीदवार आहिनि सदारती इलेक्शन जे हवाले सां, उन्हनि जो मुक़ाबिलो जेको आहे टफ आहे, छाकाणि त अमेरिका मीडिया पिणु इहा दावा कई आहे जेका पोज़ीशन आहे हिन टाइम, उहा जेका सिचुएशन आहे उहा कमला हैरिस जे हक़ में आहे, कमला जे हक़ में आहे। ऐं इहो बि अमेरिकी मीडिया दावा कई आहे त कमला जेका आहे उनखे वधीक औरतुनि पारां फेवर मिली सघे थो ऐं मिलंदो, ऐं काफ़ी अहिड़ियुनि रियासतुनि में कमला जेका आहे सुठी लीड सां अॻिते नज़र अचे पई। इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं फ्यूचर में बि थोरो पाण उन खे ॾिसंदासीं त इन केस जेका फ्यूचर जी जेका प्रेसिडेंसी आहे यूनाइटेड स्टेट जी, उहे इन हवाले सां पाकिस्तान जी सियासत कहिड़े तरीक़े सां हलंदी, ऐं उनखां अलावा जेको इसराइल जो इशू आहे, छा इसराइल जे हवाले सां वाज़े पॉलिसी हाणे नज़र ईंदी, छाकाणि त हाणे नओं उम्मीदवार आहे सदारती इलेक्शन जे हवाले सां ऐं नओं सदर मुंतख़ब थिए थो या थिए थी, त ज़ाहिर आहे उन जी पॉलिसीज़ ऐं फ्यूचर जेको आहे उहो छा आहे, उन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। त ॿिए तरफ़ पाण पॉलिटिकल डेवलपमेंट्स में बि ॻाल्हि कंदासीं त पॉलिटिकल डेवलपमेंट्स जेके आहिनि उहे पाण कल्ह इन ते बि प्रोग्राम कयो ऐं इन ते इशूज़ कयो त आर्मी एक्ट में तरमीम, उनखां अलावा प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट में तरमीम कई वई, ऐं उनखां अलावा ॿियूं खोड़ सारियूं जेके आहिनि तरमीमूं कयूं वियूं जेके अचानक सां बग़ैर कंहिं मीडिया जे या इहो पहिरियां कंहिं इजलास जे मीटिंग जे इहे अचानक सां तरमीमूं जेके आयूं ऐं उहे एक्ट में तरमीमूं जेके आहिनि उहे पास बि थी वियूं ऐं अक्सरती राय सां मंज़ूर थी वियूं। उनमें कुझु शयूं आहिनि जेके मां अव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां, उनजो ख़ुलासो तव्हांखे ॿुधायां त पहिरियां जेको हुयो सुप्रीम कोर्ट में 17 जजिस हुआ जेके हाणे 34 जजिस हूंदा, मुक़ररु कया वेंदा, ऐं उनखां अलावा जेके सर्विसिस चीफ्स आहिनि, आर्मी चीफ हुजे, चीफ ऑफ एयर स्टाफ हुजे, चीफ ऑफ नेवल स्टाफ हुजे, उन्हनि जी जेका मुदत मुलाज़मत हुई उहा 3 साल मां वधाए 5 साल कई वई आहे। त ॿिए तरफ़ वरी इहो बि साम्हूं अचे पियो त जेको हाई कोर्ट आहे इस्लामाबाद उनमें बि तरमीम कई वई आहे त उनमें 9 खां वधाए 12 जजिस मुक़ररु कया विया आहिनि। इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सभु खां पहिरियां असां सां गॾु अमेरिकी इलेक्शन जे हवाले सां असांखे ब्रीफली गाइड कंदा, ॿुधाईंदा जेका अमेरिका जी सिचुएशन आहे। अॻोड़ा सफ़ीर आहिनि GR बलोच साहब जेके इंटरनेशनली तमामु घणी वर्थ रखनि था ऐं उन्हनि खे इंटरनेशनली तमामु घणी नॉलेज आहे, सो उन्हनि मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। वॾी महिरबानी GR बलोच साहब, अव्हां असांखे टाइम ॾिनो। सर, सभ खां पहिरियां त असांखे इहो ॿुधाइजो अव्हांखे छा थो लॻे, कंहिंजी पोज़ीशन वाज़े आहे ऐं कंहिंजा चांसिस लॻनि था जेका अमेरिका आहे हिन दफ़ा सदारती उम्मीदवार जेको आहिनि ॿिन्हिनि मां कंहिंखे चूज़ कंदी? थैंक यू। हीअं छा आहे त हीउ जेको कॉम्पिटिशन थिए पियो थो ॿिन्ही जो, कमला हैरिस जो ऐं जो बाइडन जो, एतिरो क़रीब क़रीब आहे। कुझु रियासतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें त ॾाढी वाज़े आहे त के ब्लू स्टेट आहिनि, के रेड स्टेट आहिनि, लेकिन असल में जेको फ़ैसिलो थियणो आहे उहे 7 जेके स्विंग स्टेट्स आहिनि उन्हनि मां थियणो आहे, लेकिन उनजे अंदरि बि एतिरो सारो नैरो मार्जिन आहे जो सची ॻाल्हि आहे आख़िरी वोट पवण ताईं बि ॾाढो मुश्किल आहे प्रिडिक्ट करणु। जेके प्रिडिक्ट कनि बि था त आई थिंक इट्स क्वाइट काफ़ी उहो मुश्किल आहे प्रिडिक्ट करणु। सो इहो चवणु मुश्किल आहे त कहिड़ी पार्टी विन कंदी, लेकिन जेके फोर्सिस आहिनि उन्हनि जी कॉन्फ़िगरेशन आहे इंटरनली ऐं एक्सटर्नली, उन में ॾिठो वञे त जेका दुनिया नथी चाहे, जंहिंमें यूरोप आहे, नेटो जा मेंबर्स आहिनि या इवन सम अरब मुल्क आहिनि, नथा चाहिनि त ट्रंप जहिड़ो सख़्तु गिर जेको आहे सो प्रेसिडेंट थिए, ऐं चाइना ख़ासि तौर ते न त ऐं रशिया, त हू उन्हनि खे इहो ख़तरो आहे त जेको ट्रंप आहे सो हिकिड़ो नेशनलिस्ट जेको आहे सो एजेंडा खणी अॻिते वधे आहे, अमेरिका फर्स्ट वारो। उन सां छा आहे त जीअं पहिरीं पंहिंजे टर्म में चाइना ते तमामु घणियूं पाबंदियूं विधियूं, रशिया सां ऑल्दो प्यूटिन सां हुनजी काफ़ी हुन चयो त मुंहिंजी दोस्ती आहे नॉर्थ अमेरिका सां। सो हिकिड़ो ॾाढो अनकन्वेंशनल एंड अनप्रिडिक्टेबल प्रेसिडेंट आहे। ऐं सियासत में सभ खां वॾो डिलेमा इहो हूंदो आहे, कंहिं बि चाहे नेशनल हुजे इंटरनेशनल, त जॾहिं का सिचुएशन अनप्रिडिक्टेबल थी वञे त पोइ उहा सभ खां कॉम्प्लेक्स हूंदी आहे।
त जेके साइडूं आहिनि उहे पाण में प्लान न करे सघंदो छा कजे। वरी कमला हैरिस खे ॾिसिजे त मोस्ट लाइकली उहा हिकिड़ी स्टेटस को जी कैंडिडेट आहे जेका सालनि खां वठी हले पई, जेका फॉरेन पॉलिसी अमेरिका जी उहा हलंदी रहंदी, इस्टेब्लिशमेंट हुनजा पोयां आहे लॻे हीअं थो। ऐं तव्हां पाण चयो त हुन में ख़वातीन जो घणो तादाद हुनखे वोट ॾींदो, इन करे जो हिन जो बेसिकली एबॉर्शन जे हवाले सां रिपब्लिकन जो ॾाढो सख़्तु रवैयो आहे, जॾहिं त हीउ हुन में लिबरल आहे। बल्कि तव्हांखे ख़बर हूंदी त हिकिड़ो फ़ैसिलो बि ट्रंप जे ज़माने में सुप्रीम कोर्ट मां आयो ऐं उहो उन जज खां आयो जेको हिन जेके हिते अपॉइंट कराया हुआ। सो हिकिड़ो जेको अमेरिकन समाज आहे उहो मुकमिल तरह सां विचां दारोदार थी वियो आहे, हुन में तमामु वॾी पोलराइज़ेशन थी वई आहे। सो हिकिड़ो ख़तरो ॿियो आहे जंहिं तरफ़ मां ज़रूरु निशानदेही करणु चाहींदुसि त छाकाणि जो मार्जिन तमामु नैरो हूंदो त इहो पॉसिबल आहे त ॿई धुरियूं ऐं ख़ासि तरह ट्रंप जेको आहे सो कोर्ट जो सहारो वठे जेकॾहिं ट्रंप हारिजे थो। पर साॻी तरह सां इहा ख़बर पई अचे त ॿिन्ही कैंडिडेट्स जी पार्टियुनि घणा सारा पैसा पाण वटि रिज़र्व करे छॾिया, छाकाणि सॼी डोनेशन थींदी आहे त दे आर कीपिंग सम मनी। उहा तव्हांखे जेकॾहिं लिटिगेशन में वञिणो पए थो छो जो हुते मिलियंस जी ॻाल्हि हूंदी आहे लिटिगेशन जेका अमेरिका में। सो हिकिड़ी लिहाज़ सां लॻे ईअं थो त ॿई धुरियूं जेके आहिनि से इन ॻाल्हि ते बि आमादा आहिनि हिकु लिहाज़ सां त जेकॾहिं का टाए थिए थी त दे माइट गो फॉर द कोर्ट। जी राइट जी अलबल साहब, हाणे असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां छा था सम्झो इफ एनीबॉडी अबव देम को अगरि प्रेसिडेंट ऑफ यूएस थिए थो, ज़ाहिर आहे यूएस जो प्रेसिडेंट हिकु वॾी ॻाल्हि आहे, ऐं तव्हांखे छा थो लॻे उन जी फ्यूचर जी छा प्लैनिंग हूंदी, कहिड़ी पॉलिसीज़ हूंदियूं, ख़ासि तौर ते जीअं हाणे डोनाल्ड ट्रंप जा बयान बि कुझु वाज़े अचनि पिया, असांजे साम्हूं अचनि पिया, जंहिंमें उहा ॻाल्हि करे पियो त इसराइल जो जेको मसइलो आहे उहो मां फ़ौरन सां मसइलो हल कंदुसि, मां दुनिया लेवल ते जेके अमेरिका जा ॿियनि कंट्री सां रिलेशन्स आहिनि उहा बि बहितर कंदुसि। ऐं ॿिए तरफ़ जेका कमला आहे उहा बि इहा दावा करे पई त मूंखे हिकु दफ़ो सदर मुंतख़ब कयो, उनखां पोइ जेको आहे मां वर्ल्ड लेवल ते तमामु बहितरी कंदुसि। तव्हांखे छा थो लॻे इन्हनि ॿिन्हिनि मां केरु बहितर जेको आहे उहो पॉलिसीज़ ते अमल कंदो, ऐं इसराइल जो जेको इशू आहे उहो छा अमेरिका वाज़े पॉलिसी ॿुधाईंदो उन हवाले सां? ॾिसो, इहे जेके इलेक्शन जा नारा हूंदा आहिनि न, जीअं असां वटि इलेक्शन जा नारा सिर्फ़ु नारा हूंदा आहिनि, उन्हनि खे इम्प्लीमेंट न कंदा आहिनि सियासतदान। सो उहे जेके चाहे अमेरिका जा बि सियासतदान आहिनि, सियासतदान पूरी दुनिया में हिकु जहिड़ा आहिनि त जेको इलेक्शन में वादो कंदा आहिनि त उहो ज़रूरी कोन्हे त उहो वादो वफ़ा थिए। सो मां उन्हनि जे नारनि ते घणो करे न वेंदुसि, लेकिन इज़राइल जी जेका पॉलिसी आहे सा हिकिड़ी डीप स्टेट जी इस्टेब्लिशमेंट जी आहे, जेको हुते जूइश लॉबी आहे, ज़ॉनिस्ट लॉबी आहे अमेरिका जे अंदरि, जंहिंजो तमामु वॾो होल्ड आहे स्टेट इंस्टीट्यूशन्स ते, मीडिया ते, ब्यूरोक्रेसी ते, पॉलिसी थिंक टैंक्स ते ऐं फंडिंग ते जेका अमेरिकन जी थिए थी। सो मां कोन थो सम्झां त जेकॾहिं चाहे ट्रंप अचे या कैमला हैरिस अचे त को वॾो ब्रेक थ्रू थींदो। जेकॾहिं ब्रेक थ्रू थींदो त उहो वरी बि अरबनि ऐं मुस्लमाननि जे जेको आहे सो ज़ोर जे प्रेशर सां थींदो, दुनिया जे ओपिनियन जे प्रेशर सां थींदो, ऐं सभ खां अहम जेको आहे त फ्रॉम विदिन इज़राइल जेको आहे सो हींअर रिज़नमेंट वधे पई थी। तव्हां शायदि उहा ख़बर पढ़ी अलाए न पढ़ी त देयर इज़ ए इवन जेका यहूदी आर्मी आहे, इज़राइली आर्मी आहे, उन जे अंदरि हींअर नेतन्याहू जे लाइ तमामु वॾी नफ़रत पैदा थी वई आहे, जंग जे ख़िलाफ़ आहिनि उहे। ऐं हिकिड़ी हिननि अरेस्ट बि कया आहिनि आर्मी जा, जूइश आर्मी जा, इज़राइली आर्मी जा, जेके साज़िश पिया करणु चाहिनि अकॉर्डिंग टू देम त नेतन्याहू जी हुकूमत खे ख़तमु कयो वञे, छाकाणि त हीअ पॉलिसी जेका आहे जंग वारी सा सिर्फ़ु पंहिंजे सियासत खे बचाइण जे लाइ आहे नेतन्याहू जी। सो थी सघे थो त कमला हैरिस अचे या ट्रंप अचे, दे मे बी एबल टू प्रेशराइज़ जेके प्रेशर पॉइंट आहिनि इज़राइल जा, एंड होपफुली इलेक्शन खां पोइ अमेरिका हिकिड़ो असर्टिव तरीक़े सां पंहिंजो रोल अदा करे, छाकाणि जो इलेक्शन जे करे ई न पिया रोल अदा कनि, छाकाणि जो यहूदी लॉबी आहे। सो होप रखी सघिजे थी पई त इलेक्शन्स खां पोइ जेको बि सदर थियो होपफुली
की जेका खून ख़राबो आहे अच्छा सर, पाकिस्तान में सियासत जेका है उहा टोटली इट्स डिपेंड अपॉन अमेरिका अकॉर्डिंग टू Pakistani media, according to some politicians, according to some non-actor forces, and according to other peoples, according to citizens of Pakistan. हाणे तव्हांखे छा थो लॻे, अगरि इन केस को इन्हनि मां प्रेसिडेंट थिए थो, डोनाल्ड ट्रम्प जी त असांखे माज़ी में असां उनजी तारीख़ ॾिठी, उहो पाकिस्तान जी सियासत में कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं, पर हाणे जेकॾहिं कमला हैरिस जेका आहे उहा प्रेसिडेंट थी वञे थी, तव्हांखे छा थो लॻे पाकिस्तान सां लाॻापा सुठा थींदा ऐं पाकिस्तान जी सियासत में कहिड़ी तब्दीली ईंदी? ॾिसो, मां थोरी तस्दीक कयां तव्हांजी, मे बी तव्हां जी जुमलनि जी मीनिंग इहा कान्हे जेको तव्हां चवणु पिया चाहियो। पाकिस्तान जो जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा फ़क़ति पाकिस्तान जे इंट्रस्ट लाइ आहे। उहो चाइना सां तालुकात आहिनि, रशिया सां आहिनि, अमेरिका सां आहिनि, ऐं साॻी तरह सां अमेरिका भी पंहिंजा तालुकात पाकिस्तान सां उन वक़्तु जोड़ींदो जॾहिं उनजा पंहिंजा इंट्रस्ट जेके उनजा हूंदा, या चाइना जा भी पंहिंजा इंट्रस्ट हूंदा, स्ट्रेटेजिक जेकी आहे रशिया जा हूंदा। सो ॾिसो, असांजी फॉरेन पॉलिसी कंहिं बि हिकिड़े नए प्रेसिडेंट सां तब्दील न थींदी। साॻी तरह सां अमेरिका जी भी पॉलिसी जेका आहे सा हिकिड़ा जेके स्टेट ऑब्जेक्टिव आहिनि उन्हनि जा, रियासत जा जेके उन्हनि जो जेको हदफ़ आहे त छा करिणो आहे असांखे आहे, उन में ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके कॉन्स्टेंट आहिनि, उहे तब्दील न थींदियूं। मसलन अमेरिका हिकिड़ो ग्लोबल पावर आहे, को बि प्रेसिडेंट इहो अची चई कोन थो सघे त असां इहो ग्लोबल लीडरशिप जो रोल अदा कोन था कयूं ऐं इहो असां चाइना खे ताज पहिरायूं, उहो करे कोन थो सघे, ॿिए ॾींहुं हू हूंदो ई कोन। डिस्पाइट द फैक्ट ते जेको आहे ट्रम्प काफ़ी सारो पंहिंजे पुराणे इन में कयो हुयो दौर में नेटो खे कमज़ोर करण जी ॻाल्हि कई, बट मां कोन थो सम्झां त इहो करे सघंदो। सो पाकिस्तान जी सियासत सिर्फ़ु हिकिड़े लिहाज़ सां मुश्किलात थी सघनि था कि जेकॾहिं ट्रम्प अचे थो ऐं हू तमामु घणी सख़्त गीर पॉलिसी चाइना जे ख़िलाफ़ करे थो, त पोइ जेको बैलेंसिंग एक्ट आहे उहो करणु मुश्किल थींदो। लेकिन उनखे बि मां सम्झां थो त एतिरो, छाकाणि जो जेके ॿ इकोनॉमीज़ आहिनि, ॿ सिस्टम्स आहिनि, ऐं चाइना जो जेको जो सप्लाई चेन में रोल आहे दुनिया जे वर्ल्ड सप्लाई चेन में, त अमेरिका एतिरो सारो परे कोन थो वञी सघे त बिल्कुलु मुकमिल तरह सां पाबंदियूं लॻाए छॾे। हा, हिकिड़ी जेका पॉलिसी हूंदी आहे जंहिंजो वॾो असरु पवंदो उहो आहे इमिग्रेशन वारी, जंहिंमें जेके लैटिन अमेरिकन आहिनि कंट्रीज़, मैक्सिको आहे ख़ासि तरह, उन ते हिन तमामु घणा सख़्तु बयानात, इवन पंहिंजी जेका हिन जी आख़िरी जेका स्पीच हुई हींअर रिसेंटली, उन में बि हुन चयो त मां रिकॉर्ड नंबर ऑफ पीपल खे मां ॿाहिरि जेके अनडॉक्यूमेंटेड आहिनि उनखे ॿाहिरि कंदुसि, कंहिंखे अचणु कोन ॾींदुसि। वॾी हिकिड़ी नफ़रत अंगेज़ स्पीच हुई उनजी इमिग्रेंट्स जे ख़िलाफ़। सो पर ॾिसजे छा थो थिए, बट आई थिंक आई होप टू कन्वे, मां तव्हांजे परसेप्शन खे सपोर्ट कंदुसि त छाकाणि जो दुनिया में थी सघे थो त कमला हैरिस एतिरो अमेरिका खे ऐं दुनिया खे हार्म न पहुचाए, मतिलबु हिकिड़ी परसेप्शन जी ॻाल्हि आहे जेतिरो ट्रम्प जेको आहे सो ख़तरनाक थी सघे थो पियो। छाकाणि जो इहो बि हिकिड़ो परसेप्शन आहे त ट्रम्प तमामु ख़तरनाक साबित थी सघे थो दुनिया जे लाइ बि ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ बि। जी बिल्कुलु जी यार बलोच साहब, अवां ॻाल्हि कई कमला जी। अच्छा, कमला जी ॻाल्हि जीअं मां असर कई त ऐं कमला जी जेको अमेरिका मीडिया बि उन हवाले सां जहिड़े तरीक़े सां सपोर्ट करे थो पियो कमला खे, लॻे थो त कमला जी पोज़ीशन वाज़े आहे। जीअं अवां ॻाल्हि कई स्विंग स्टेट्स, त स्विंग स्टेट्स में बि ज़रियनि खां इहो मालूम थिए पियो मीडिया जे ज़रिए त उनजी पोज़ीशन आहे। ॿिए तरफ़ औरतूं जेके आहिनि तमामु घणो सपोर्ट कनि पियूं। छा तव्हांखे छा थो लॻे, कमला इन केस प्रेसिडेंट थिए थी US जी, ज़ाहिर आहे ग्लोबल लेवल ते कमला जो वॾो रोल हूंदो, ऐं कमला छा जेके वीमेन एम्पावरमेंट आहे या जेके वीमेन्स इशूज़ आहिनि उन्हनि ते बि कमु कंदी या ओड़े तरीक़े सां का पॉलिसीज़ ठाहींदी? यकीनन कमला हैरिस जो प्रेसिडेंट थियण हिकिड़ी तारीख़ जो नओं चैप्टर हूंदो अमेरिका जी पंहिंजी हिस्ट्री में, त पहिरीं औरत प्रेसिडेंट 200 सालनि जी हिननि जी तारीख़ में, पहिरीं कारी या ब्लैक जेका हाफ ब्लैक हाफ इंडियन आहे, सो हिकु लिहाज़ सां ब्लैक विमेन जेका आहे सा प्रेसिडेंट, जेका गॾोगॾु इंडियन बि आहे, सो हाफ इंडियन आहे। So it's quite a historical moment for America. If nothing else, if I was an American, मां जेकर अमेरिकन हुजां त रुगो इन लाइ त असांजे मुल्क खे इहो जेको आहे सो एज़ाज़ मिले। ॾिसो, पाकिस्तान असां चऊं था हिकिड़ो लीस्ट डेवलप्ड कंट्री आहे, बट वी वर अमंग द फर्स्ट कंट्रीज जंहिंमें प्राइम मिनिस्टर की लेडी प्राइम मिनिस्टर थी।
So I think हाणे it is high time त अमेरिका खे एतिरो ओपन थियणु घुरिजे, पंहिंजो पाण खे हू डेमोक्रेसी जो वॾो किलो सम्झे थो, त हुननि खे विमेन एम्पावरमेंट जे लाइ विमेन खे जेको आहे सो चांस ॾियणु घुरिजे। जेके इलेक्टोरेट आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे शायदि इहो परसेप्शन उते बि हुजे, जेके पढ़िया लिखा आहिनि या जेके बायस न आहिनि, जेके बायस हिन सां गॾु आहिनि ट्रम्प सां, उन्हनि जो त को मदावा कोन्हे को, लेकिन जेको ॿियो जेको न्यूट्रल आहे, जेको पढ़ियो लिखियो तबिको आहे अमेरिका जो, आई थिंक दे विल गो फॉर कमला हैरिस। अच्छा जी आर बलोच साहब, लास्ट क्वेश्चन असांखे इहो ॿुधाइजो त ही असां जॾहिं इलेक्शन जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ यकीनन असांजे माइंड में इहो ईंदो आहे त फ्री एंड फेयर इलेक्शन थींदी या न थींदी। इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे, ख़ासि तौर ते बिकम सिटीज़न ऑफ पाकिस्तान, छाकाणि त असां वटि जेका तारीख़ रही आहे उहा डिफरेंट रही आहे। ऐं अमेरिका जी तारीख़ जे हवाले सां असांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त ही जेका फ्री एंड फेयर इलेक्शन जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, छा वाकई में अमेरिका में जेका इलेक्शन थींदी आहे उहा मेरिट बेसिस ते थींदी आहे या हुते का इन्वॉल्वमेंट हूंदी आहे जेके नॉन डेमोक्रेटिक इदारा आहिनि हुतां जा? न, ॾिसो हुन में हिन में थोरो फ़र्क़ु इहो आहे, पाकिस्तान में त माण्हू छा हुन ते चवे, ॻाल्हाए कोन थो सघे। अमेरिका जो जेको इलेक्शन सिस्टम आहे काफ़ी ट्रांसपेरेंट आहे, काफ़ी सारो इंडिपेंडेंट ऑब्जर्वर हूंदा आहिनि, इलेक्ट्रॉनिक आहे, सॼो पढ़ी लिखी अवाम आहे, सो एतिरो सारो एतिरी का वॾी धांधली जो इम्कान कोन्हे को, लेकिन उते थोरी सोफिस्टिकेटेड धांधली कराई वई हुई ट्रम्प तरफ़ां 2020 में। उहे छा थियो हो त हिकिड़ा फॉल्स जेके आहिनि से फेक न्यूज़ ज़रिए ॿुधायो वियो त भई तव्हांजी इलेक्शन जेको मसइलो हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंसी हुननि ॾिठी या डेमोक्रेटिक आहे त उन में हिकिड़ी फॉल्स पॉम्फलेट्स मोकिले छॾियूं त तव्हांजो जेको इलेक्शन बूथ आहे या इलेक्शन स्टेशन जेका आहे त इहा कान्हे का ॿी आहे, त उहो टाइम ज़ाया थी वियो हुननि जो ॻोल्हण में। सो यू नो दे प्ले दीज़ गेम्स, दे प्ले दीज़ गेम्स, लेकिन का एॾी इंस्टीट्यूशनलाइज़ जेका आहे या हिकिड़ी मुनज़्ज़म क़िस्म जी जेका धांधली चइजे, जंहिं तरह सां ॿियनि मुल्कनि में, इंडिया में, पाकिस्तान, बांग्लादेश में, श्रीलंका में असां ॾिसंदा आहियूं, उहा कान थींदी आहे। तो यकीनन मार्जिन ऑफ एरर हूंदो आहे 10 जो 20% जो, लेकिन जनरली मां सम्झां थो कि काफ़ी फेयर एंड फ्री इलेक्शन थींदियूं आहिनि, कंहिंजो बि को कोर्शन न हूंदो आहे। जी ओके सर, वॾी महिरबानी जी आर बलोच साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, जीअं त अवां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जेके इंटरनेशनली हिकिड़ो वॾो रोल हूंदो आहे अमेरिका जो, ऐं अमेरिका में जेका इलेक्शन आहे ज़ाहिर आहे उहा बि हिकिड़ी वॾी इम्पोर्टेंस रखे थी फॉर वर्ल्ड। ऐं हींअर जेका सिचुएशन आहे ख़ासि तौर ते स्विंग स्टेट्स में, जेका दुनिया जी नज़र आहे उहा स्विंग स्टेट्स में आहे, छाकाणि त इहे स्टेट्स जेके स्विंग स्टेट्स जंहिंखे सॼो वञे थो, अमेरिका में इहे अहिड़ियूं स्टेट्स आहिनि, अहिड़ियूं रियासतूं आहिनि जेको आहे सदर मुंतख़ब कंदियूं आहिनि, जिन्हनि जो तादादु जेको आहे उहो घणो हूंदो आहे, मेजॉरिटी जेका आहे उहा हुतां घणी हूंदी आहे। ऐं हाणे ॾिसजे केरु इन्हनि ॿिन्हिनि मां कामयाबु थिए थो, ऐं उन्हनि खां पोइ ऐं फ्यूचर में ॾिसूं त जेके बायलेटरल रिलेशन्स आहिनि पाकिस्तान सां, या जेके वर्ल्ड लेवल ते ही जेके कन्फ्लिक्ट्स हलनि था पिया मुल्कनि विच में, अमेरिका उन्हनि जे हवाले सां कहिड़ो रोल प्ले करे सघे थो ऐं छा थो थिए, इहो सॼो जेको आहे मंज़रनामे ते पाण लम्हा ब लम्हा डिस्कस कंदा रहंदासीं। सो नाज़रीन, प्रोग्राम जेको आहे जारी आहे, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। जीअं त नाज़रीन पाण पॉलिटिकल ॻाल्हि ॿोल जे हवाले सां इंट्रो में जीअं मां ॿुधायो, जेके कल्ह वॾियूं डेवलपमेंट साम्हूं आयूं आहिनि, जेके एक्ट में तरमीमूं थियूं आहिनि, सभ खां पहिरियां पाण इन ते डिस्कस कंदासीं त इहे एक्ट में तरमीमूं एतिरो जल्दी कीअं थियूं, ऐं ॿियो आर्मी चीफ समेत ऐं जेके सर्विसिस चीफ्स आहिनि उन्हनि खे मुद्दत मुलाज़मत हुजे, उनखां अलावा जेको आहे जजिस जो तादादु हुजे, हाई कोर्ट जी जेका आहे उहा तरमीम हुजे, उनखां अलावा जेको आहे प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट में तरमीम हुजे, इन सॼनि मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां बाद अॼु जेको ही 26वीं तरमीम खां पोइ अॼु ॿी डेवलपमेंट साम्हूं आई आहे, आइनी बेंच जोड़ी वई आहे जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान पारां। उन्हनि जो अॼु इजलास थियो, जंहिंमें जस्टिस अमीनुद्दीन जेको आहे सरबराह मुक़ररु कयो वियो आहे आइनी बेंच जो, ऐं उनखां पोइ 7 रुकनी आइनी बेंच जोड़ी वई आहे। उन मामले ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सीनियर सहाफ़ी ऐं तर्जनिगार
صدیق ساجد صاحب موجودہ ہیں. بہت شکریہ صدیق ساجد صاحب, آپ نے ہمیں ٹائم دیا. سر سب سے پہلے تو ہمیں یہ بتائیے گا کہ کل جو ڈیولپمنٹ سامنے آئی, ایک تو یہ اس کا ٹائم نہیں تھا, ٹائم فریم نہیں تھا, ایک اچانک سے نہ تو پہلے کوئی میٹنگ ہوئی, نہ تو کوئی پہلے کوئی ایسا سننے میں آیا, رینڈملی پتہ چلا ہمیں کہ میڈیا پہ کہ وہ پارلیمنٹ میں پیش کی گئی اور وہ پاس بھی ہو گئی, جو ترمیم ایکٹ میں ترمیم کی گئی ہے. اور دوسرا ایک آپ تو یہ بتائیے گا یہ کیسے ہوئی, دوسرا یہ بتائیے گا کہ یہ جو ہے کرنے میں اپوزیشن جو پارٹیز ہیں وہ تو خفا ہیں, وہ تو اس چیز کے خلاف ہیں, پھر حکومت ایسے اقدامات کیوں اٹھا رہی ہے جس میں اپوزیشن ان کے ساتھ راضی بھی نہیں ہے؟ جی بہت شکریہ. اصل میں یہ جو کل قانون سازی ہوئی ہے, 6 بلز پاس کیے گئے ہیں, یہ بنیادی طور پر اسی آپ کہہ سکتے ہیں کہ 26ویں آئینی ترمیم کا ہی حصہ تھے. جب یہ ترمیم لائی جا رہی تھی اس وقت یہ لے کر آنا تھے ساتھ, ان کو بھی منظور کرایا جانا تھا, لیکن چونکہ مولانا فضل الرحمان اس کے اوپر ایگری نہیں تھے اور ان چیزوں کو وہ کہہ رہے تھے کہ نہ لایا جائے, تو اس کے اوپر پھر حکومت نے خاموشی کے ساتھ مولانا فضل الرحمان کی اس وقت بات مان کر 26ویں آئینی ترمیم جو کروا لی. اور لیکن اس کے ساتھ ساتھ یہ کام جو ہے وہ جاری رہا کہ ایسے قوانین جن کو صرف سادہ اکثریت کے ساتھ جو ہے وہ پاس کروایا جا سکتا ہے, اس کو پھر انہوں نے کل جو ہے وہ پاس کروایا. لیکن یہ آپ کی بات بالکل درست ہے کہ اس کو اچانک لایا گیا. کل کابینہ کا جو ہنگامی اجلاس ہوا بغیر کسی شیڈول کے, اس میں اس کی پہلے منظوری دی گئی اور اس کے بعد اس کو پھر پارلیمانی پارٹی میں لے جایا گیا. وہاں جا کر خود وزیر اعظم نے یہ جا کر انکشاف کیا کہ سروسز چیفز کی جو مدت ہے اس کو بڑھانے کا, اور پھر پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ میں ترمیم کا, اور ساتھ ہی ساتھ سپریم کورٹ اور اسلام آباد ہائی کورٹ کے ججز کی تعداد بڑھانے کے جو بلز ہیں وہ لائے جا رہے ہیں. تو وہ ظاہر ہے یہ سادہ اکثریت کے بل ہے, اس کے لیے تو 2/3 اکثریت درکار نہیں تھی, اور سادہ اکثریت بھی ایوان کی, تو اپوزیشن کو اس کی ہوا بھی نہیں لگی, بلکہ حکومت کے اراکین کو بھی اس کا پتہ نہیں تھا. تو اس وجہ سے آپ نے دیکھا کہ تقریباً کوئی 25 منٹ لگے ہوں گے یہ ترمیم پاس ہونے میں قومی اسمبلی سے, اور کوئی 19 منٹ لگے یہ 6 بلز پاس ہونے میں جو ہے وہ سینٹ سے. اور پھر راتوں رات آپ نے دیکھا کہ پریزیڈنٹ نے نہ صرف اس کے اوپر سائن کیے قائم مقام صدر یوسف رضا گیلانی نے, بلکہ جو ہے وہ آج اس کے جو گزٹ نوٹیفکیشن ہو گئے. اور اس کی ضرورت اس وجہ سے بھی تھی کہ آپ کو آج پتہ ہے کہ آج اس کا آپ نے ابھی ذکر بھی کیا اپنی انٹرو میں کہ جو 7 رکنی آئینی بینچ ہے اس کی تشکیل ہونا تھی. تو اس میں یہ جو آج جو کل بلز پاس کیے گئے ہیں اس میں ایک چیز یہ شامل تھی کہ جو آئینی بینچ کا سربراہ ہوگا وہ ججز جو کمیٹی ہے اس میں اس کو شامل کرنا بھی ضروری ہے. تو لہذا انہوں نے اس کو شامل کرنے کے لیے پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ میں ترمیم کی. پھر یہ راتوں رات بل ایکٹ جو ہے وہ قانون کی شکل وہ بن گیا, نافذ ہوا, اور اسی کے تحت آج یہ فیصلے انہوں نے لے لیے. تو یہ جلد بازی تھی, اس میں کوئی شک نہیں ہے کہ اپوزیشن کو اس کے اوپر بالکل اعتماد میں نہیں لیا گیا, بلکہ پیپلز پارٹی کو اور اتحادیوں کو جو ہے وہ صرف ان کو اعتماد میں لیا گیا تھا. تو اس طرح یہ حکومت نے جو ہے یہ ظاہر ہے جس طرح کے حالات ہیں جو کشیدگی ہے, پھر آپ نے دیکھا کہ 2 ججز کا خط بھی آ گیا. تو وہ ایک جو ہم آہنگی ہے یا کہ اس کشیدہ صورتحال کو دور کرنے کے حوالے سے جو اقدامات اٹھائے جانا ہے وہ حکومت اپنے طور پہ اٹھا رہی ہے. اب دیکھنا یہ ہے کہ اس کو جو ہے کیسے دیکھا جاتا ہے, کیونکہ جو آپ نے دیکھا کہ جو وکلا کے حلقے ہیں وہ تو اس کو جو ہے وہ بہت زیادہ کرٹیسائز کر رہے ہیں اور بہت زیادہ اس کی وہ مخالفت کر رہے ہیں. تحریک چلانے کا بھی وہ انڈیا دے چکے ہیں, خاص طور پر یہ جو حامد خان گروپ ہے. تو یہ نظر یہ آ رہا ہے کہ یہ معاملہ جو ہے یہ آگے جا کر جو ہے یہ کوئی نہ کوئی شکل اس کی اختیار کرے گا اور کوئی احتجاجی تحریک اس حوالے سے چل سکتی ہے. لیکن ایک چیز ہے وہ میں آپ کو بتا دیتا ہوں کہ جتنی بھی یہ کل قانون سازی ہوئی ہے, اس ساری قانون سازی میں جو آپ کی مقتدرہ ہے جس کو ہم اسٹیبلشمنٹ کہتے ہیں وہ پوری طرح آن بورڈ تھی. جی بالکل, یہ تو بالکل واضح ہے. یہ بھی ہمیں ایسے لگ رہا ہے کہ یہ جو چل رہا ہے ملک میں, یہ جو بھی امینڈمنٹس ہو رہی ہے یہ اسکرپٹڈ ہے, کیونکہ یہ پریکٹیکلی طور پہ ہم دیکھا جائے تو یہ کسی کا ویژن پہلے نہیں تھا, یہ رینڈملی ہو گیا. ماضی میں یہ حکومت جو ہے وہ شکوے کرتی تھی بانی پی ٹی آئی سے اور ان سے کہ یہ جو امینڈمنٹ کر رہے ہیں وہ اسکرپٹڈ ہے, لیکن وہ خود دہرا رہے ہیں, آج کل وہی ہو رہا ہے. اچھا, اب یہ بتائیے گا آئینی ترمیم کی جو آج بینچ جوڑی گئی ہے آئینی جو عدالت کی,
تو اس پہ یہ سب سے بڑا مسئلہ ہے کہ کل ایک ڈیولپمنٹ بھی سامنے آئی کہ جسٹس منصور علی شاہ صاحب کے پاس جب کیس آیا ایک وہ سوئی صدرن کیس کی جو استدعا تھی، تو اس حوالے سے وہ کچھ ججوں نے کہا کہ یہ جو کیس ہے اس کو آئینی عدالت میں بھیجے، آئینی بینچ میں بھیجے۔ تو منصور علی صاحب نے تجزیہ کہا کہ یار یہ تو پھر سارے کیسز ان کو ہی دے دیں۔ اب یہ ہمیں بتائیں، ہماری ناظرین جو ہیں وہ پریشان ہیں کہ یہ جو آئینی بینچ تو بن گیا لیکن یہ کون سے کیسز دیکھے گی؟ ایسا نہ ہو کہ سارے کیسز یہ دیکھیں اور سپریم کورٹ والے ایسے ہی بیٹھ جائیں۔ آپ کے سندھ ہائی کورٹ کے جو چیف جسٹس ہیں انہوں نے بھی اسی قسم کے ریمارکس دیے ہیں کیس میں۔ انہوں نے تو یہاں تک کہا کہ اگر یہ ہر معاملے میں آئینی سوال اٹھا دیا گیا تو پھر جو اس وقت سندھ ہائی کورٹ میں 90% کیسز ہیں وہ آئینی عدالتوں میں بھیجنا پڑیں گے۔ اور یہ بھی آپ کو بتا دوں کہ جو جوڈیشل کمیشن کا آئندہ اجلاس ہوگا 2 ہفتے بعد، اس میں سندھ میں آئینی عدالت جو ہے یا آئینی بینچ جو ہے وہ تشکیل دیا جانا ہے، اس کے لیے ججز جو ہیں وہ نامینیٹ کیے جانے ہیں۔ یہ بات آپ کی درست ہے، اس کو درست کرنا پڑے گا اور یہ کریں گے۔ اور اس کے لیے ان کو، جس کی آج اپوزیشن نے، جب یہ جوڈیشل کمیشن آف پاکستان کا آج اجلاس ہوا ہے جس میں اپوزیشن کی نمائندگی تھی تو عمر یوب اور انگلی فراز اس میں موجود تھے، انہوں نے یہ معاملہ اٹھایا ہے۔ اس کے قواعد و ضوابط بنانے پڑیں گے جس کو ہم رولز آف بزنس بولتے ہیں۔ تو ظاہر ہے قانون تو بن گیا، تو قانون کے بعد رولز آف بزنس وہ ہوتے ہیں۔ کل میں جب ہم نے اس کو کور کیا تھا پارلیمنٹ میں تو میں نے اس کو پریکٹس اینڈ پروسیجر کو پڑھا تھا ایکٹ کو، تو اس میں یہ ترمیم شامل ہے جو آپ کے سوال کا جواب ہے وہ اسی طرح ہے کہ اس میں وضاحت دی گئی ہے کہ کون سے جو معاملات ہیں وہ جو ہیں وہ آئینی عدالت کے سامنے آئیں گے، اور وہ آرٹیکل 184(3) کے تحت، یعنی کہ خود نوٹس کے تحت کوئی سوال اٹھتا ہے یا کسی بھی ادارے، کسی بھی محکمے، وزارت اس کے معاملات کے حوالے سے، لیکن بات یہ ہے کہ اس کو پھر آگے امپلیمنٹ کرنا اور اس کی جو حیت، یعنی کہ آپ کہہ سکتے ہیں کہ اس کو یہ دیکھنا کہ یہ واقعی کیا اس میں آئینی نقطہ ہے یا نہیں ہے، تو اس کے لیے ان کو رولز آف بزنس بنانے پڑیں گے اور یہ بنائیں گے۔ اسی وجہ سے جو رجسٹرار سپریم کورٹ ہیں وہ جو سیکریٹریٹ سپورٹ ہے وہ آئینی بینچ کو وہ فراہم کرے گا، لیکن یہ نہیں ہے کہ ہر معاملے کے اوپر جو ہے وہ آئینی سوال جو ہے وہ اٹھا کر اس کو ادھر بھیج دیا جائے، پھر تو باقی کورٹ فارغ ہو جائیں گی۔ اصل میں تو مقصد صرف یہ ہے کہ صرف ایسے معاملات جس میں واقعی کوئی آئینی پہلو اٹھتا ہو یا کوئی لیجسلیشن ایسی ہو گئی ہے، یا جس طرح یہ 26ویں ترمیم تازہ ترین مثال، اس کا جو 2 ججز نے خط بھی لکھا وہ ایک الگ کہانی ہے، تو وہ ایک مثال ہے کہ اگر وہ 26ویں آئینی ترمیم چیلنج ہوتی ہے تو وہ ظاہر ہے اب جائے گی اسی 7 رکنی بینچ کے سامنے، وہ 7 رکنی بینچ اس کو جو ہے وہ سنے گا۔ تو اسی طرح کے معاملات ہیں، یا کسی اور قانون کے اوپر اگر سوالات اٹھ جاتا ہے، قانونی نقطہ اٹھتا ہے، لیکن بات پھر وہی ہے کہ یہ طے کرنا پڑے گا اور یہ کریں گے، یہ لازمی طور پر ہوگا، اس میں اسپیسیفائی کرنا پڑے گا کہ کون سا معاملہ آئینی ہے یا نہیں آئینی، اور اس کے لیے یہ قواعد و ضوابط اپنے جو ہے یہ بنائیں گے۔ اچھا صدیق صاحب، پہلے جیسے آپ نے کہا کہ جو وکلا برادری ہے وہ سراپا احتجاج ہے، پہلے بھی ظاہر ہے آئینی ترمیم سے پہلے میں نے بھی ان کو پروگرام میں بلایا، ان سے ان کا جو تاثرات تھے وہ میں نے ان کے دکھائے اور ناظرین کو پتہ چلا کہ وکلا برادری سراپا احتجاج ہے، لیکن جو باتیں اور جو دعوے انہوں نے کیے وکلا برادری مجھے ابھی وہ پریکٹیکلی طور پہ نظر نہیں آ رہی۔ آپ نے جیسے کہا کہ حامد خان کا جو گروپ ہے بالکل وہ میری نالج میں ہے، لیکن جس طریقے سے پہلے آل وکلا برادری کا جو کنونشن ہوا کراچی میں، وہاں پہ جو باتیں کی گئی، یا ہائی کورٹ میں جو باتیں کی گئی، کراچی بار میں باتیں کی گئی، یا جس طریقے سے انہوں نے اس 26ویں آئینی ترمیم کے خلاف ایک اسٹانس لیا، اب پریکٹیکلی طور پہ یہ ہمیں نظر نہیں آ رہا۔ اگر ان کیس وکلا برادری احتجاج کرتی ہے، پروٹیسٹ سائٹ کرتی ہے، تو کیا آپ کو لگتا ہے یہ آئینی ترمیم میں کچھ چینجنگ ہو سکتی ہے؟ یہ بڑا اہم نقطہ آپ نے اٹھایا ہے۔ اصل میں یہ تفریق، تقسیم، اختلاف ہر جگہ پھر موجود ہے، ہر سیاسی جماعت میں بھی موجود ہے، ہر جو تنظیم ہے، ایسوسیشن ہے، گروپ بندی ہر جگہ پہ ہے۔ اور وکلا نے جب سے اپنے آپ کو مختلف جماعتوں کے ساتھ نتیج کر لیا ہے، کوئی پیپلز پارٹی کے ساتھ ہے، کوئی تحریک انصاف کے ساتھ ہے، کوئی نون لیگ کے ساتھ ہے، ان کا آپس کا اتحاد ہے، اس کا شرادہ بکھرا ہے۔ ابھی بھی آپ دیکھ لیں یہ جو مخالفت کر رہے ہیں صرف وہی ہے جو حامد خان گروپ ہے، وہ زیادہ تر اس کی جو ہے وہ مخالفت کر رہا ہے۔ انہوں نے کہا کہ ہم اس کے خلاف، یا وہ لوگ جو کہ پی ٹی آئی کے ہیں ان کے جو حمایت یافتہ وکلا گروپ جیتے ہوئے ہیں وہ اس کی مخالفت کر رہے ہیں۔ نون لیگ اس کی مخالف نہیں ہے، پیپلز لائر فورم اس کا مخالف نہیں ہے، وہ اس کی جو ہے وہ سپورٹ کر رہے ہیں۔
तो इस वजह से मुझे नहीं लगता कि कोई बहुत बड़ी मुल्क की जो तहरीक है वो वकला की कोई शुरू होगी इस मामले के ऊपर, क्योंकि बहुत सी बार एसोसिएशन कल वजीर कानून ने भी बात कही और उनकी बात में वजन था। ये हम सोच भी क्योंकि जजेस की तादाद में जिस तरह इजाफे वाला मामला है, ये बहुत से वकला ने ये कही बात कि जजेस की तादाद बढ़नी चाहिए, और बहुत से वकला का ये था कि बेंच और बार के दरमियान जो है वो ताल्लुकात जो है वो बेहतर हों, और उसके लिए जो एक हम मांगी है उसको देखा जाना बहुत ज़रूरी है। तो ये जो एक तफरीक, एक तकसीम हमें नज़र आती है, उसको अगर हम सामने रखें, फिर मुख्तलिफ पोलिटिकल पार्टीज ये माली और सियासी फ़ायदा, माली से मुराद है कि बार एसोसिएशन के लिए फंड्स वगैरह मिलना, वो वज़ारत कानून वैसे भी देती है, तो वो इनके जो फ़ायदे होते हैं वो भी इसको देखते हैं, फिर ये पोलिटिकली नथी हो जाती हैं। और इसकी ज़्यादा मिसाल तो हमें PTI में नज़र आती है। अब आप देख लें, अगर आप अमली तौर पर प्रैक्टिकली देखें तो इस वक्त PTI के ऊपर एक वकला ग्रुप जो है वो पॉलिटिशियन ग्रुप से ज़्यादा हावी हमें नज़र आता है, लेकिन उनके अंदर भी जो है वो इख्तलाफ मौजूद है। तो जब तक ये वकला मुत्तहद होकर इस सारे मामले पे नहीं बैठेंगे, उस वक्त तक मुझे नहीं लगता कि कोई बहुत बड़ी वकला की मुत्तहिदा कोई वकला तहरीक हमें नजर आए। ठीक है, बहुत शुक्रिया सिद्दीक साजिद साहब, आपने हमें टाइम दिया। जी नाज़रीन, अवां जीअं असांजे पैनल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, ज़ाहिरा ही जेका 26वीं तरमीम थी उनखां पोइ धड़ाधड़ जेके एक्ट्स थियनि था पिया, ज़ाहिरा इहो बि हिकिड़ो वॾो सोचण जो मक़ाम आहे। अच्छा, उनखां पोइ जहिड़े तरीक़े सां असांजे पैनलिस्ट ॿुधायो त जेको हामिद ख़ान जो ग्रुप आहे वकला बिरादरी जो, उन्हनि उहा सरापा एहतजाज आहे ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त असां प्रैक्टिकली प्रोटेस्ट कंदासीं। पर मसइलो इहो आहे छाकाणि त जीअं उन्हनि ॿुधायो त वकला बिरादरी जेका आहे उहे कुझु मख़सूस जेके माण्हू आहिनि उहे सियासी आहिनि, तंहिंजे करे उहो रिज़ल्ट या उहो जेको आहे मतिलबु हिकिड़ी उन्हनि में स्ट्रेंथ असांखे नज़र नथी अचे। सो नाज़रीन, ही अॼु प्रोग्राम जो जेको हुयो ख़ुलासो हुयो। सो प्रोग्राम जेको आहे पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।